अहम ख़बर मकड़ियूं सूबाई वज़ीर नासिर शाह ट्रंप पाकिस्तान हुजे हाँ त उन जी हाज़िरी बि इमरान जियां अदालत जे दरवाज़े ते लॻे हाँ। संदसि चवणु हो त पाकिस्तान में PTV ते हमिलो कराईंदड़ पार्लियामेंट जो तक़दुस पामाल कंदड़ आज़ाद आहे। पाकिस्तानी ट्रंप जा इदारनि में सहूलतकार आहिनि। अमेरिकी ट्रंप वेचारो महरूम आहे। अवांखे आगाह कई पिया। नासिर शाह चयो त अमेरिकी ट्रंप पंहिंजे पैसनि सां सियासत कई। पाकिस्तानी ट्रंप चंद जा पैसा इस्तेमाल कया। दुनिया में 3 ट्रंप पैदा थिया, एक अमेरिका में, इमरान पाकिस्तान में ऐं मोदी भारत में। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, वधीक आगाह कजो, सूबाई वज़ीर जो छा चवणु हो? सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह डोनाल्ड ट्रंप जी गिरफ़्तारी ते तजज़ियो कंदे चयो आहे त डोनाल्ड ट्रंप जेकॾहिं पाकिस्तानी हुजे हा त उनजी हाज़िरी बि इमरान खान वांगुरु अदालत जे ॿाहिरां ई जेका आहे उहा लॻाई वञे हा। चयो त पाकिस्तान में जंहिं PTV ते हमिलो करायो, पार्लियामेंट जो तक़दुस पामाल कयो, पुलिस ते हमिलो कयो, उहो आज़ादु आहे। डोनाल्ड ट्रंप अमेरिका में जेको आहे कैपिटल हिल ते हमिलो करायो त अॼु उहो जेको आहे लाकअप में आहे। पाकिस्तानी ट्रंप समूरनि इदारनि में जेको पाकिस्तानी ट्रंप जा समूरा इदारनि में सहूलतकार मौजूदु आहिनि, पर अमेरिकी ट्रंप वेचारो सहूलतकार कामयाब आहे। अमेरिकी ट्रंप पंहिंजे पैसे ते सियासत कई, पाकिस्तानी ट्रंप सियासत में चंदे सलाही। ठीक आहे, महिरबानी शबीर, अवां जी आगाह करण लाइ।